नमस्कार, जय श्री कृष्ण। माया करिश्मा पेसवाणी ऐं मुंहिंजे चैनल कृष्ण कृपा केवलम में तव्हांजो स्वागत आहे। अॼु जे ॾींहं जे बारे में मां तव्हांखे ॿुधायां थी। हुन ॾींहुं पाण सिंधी महालक्ष्मी जा सॻड़ा ॿधंदा आहियूं, पर तव्हां मां सभिनीनि खे ख़बर न हूंदी कि हुन ॾींहुं ई राधा अष्टमी बि थींदी आहे, यानी राधा रानी जो अवतरण ॾींहुं, जन्म दिवस। जन्माष्टमी खां ठीक 15 ॾींहं खां पोइ भगवती शक्ति राधा रानी जो जन्म थींदो आहे, जो राधा अष्टमी चवाराईंदो आहे। राधा माता श्री कृष्ण सां 11 महीना वॾी हुई ऐं हिकु कृष्ण प्रेमीअ लाइ राधा अष्टमी जे ॾींहुं जो होतिरो ई महत्व आहे जेतिरो जन्माष्टमी जो। छो त चवंदा आहिनि कि राधा अष्टमी जे विर्त रखण सां ई जन्माष्टमी जे विर्त जो पूरो फल थो मिले ऐं असांजा कन्हैया राधे राधे जपण वारे ते ई प्रसन्न थींदा आहिनि। तव्हां उहो भॼन त ॿुधो ई हूंदो, राधे राधे जपो चले आएंगे बिहारी। मूंखे बि इहा ॻाल्हि कोन ख़बर हुई। मां हमेशह ई कृष्ण जे स्वरूप जी ई पूॼा कंदी हुअसि ऐं कृष्ण सां वेनती कंदी हुअसि कि मूंखे वृंदावन घुरायो, पर इहो न थी सघंदो हो। पोइ मूंखे ख़बर पई कि जेसि ताईं मां राधा रानी खे प्रसन्न न कयां तेसि ताईं मूंखे वृंदावन में प्रवेश न मिलंदो। हुन ॾींहं खां ई मां राधा श्याम जे युगल रूप जी सेवा करणु शुरू करे छॾी। पोइ हुन खां तुरंत 1 साल जे अंदर ही मूंखे वृंदावन जो वञण जो सौभाग्य मिलियो ऐं वृंदावन में बि को बि कृष्ण कृष्ण न चवंदो आहे, हर को राधे राधे जपंदो आहे। हुते तव्हांखे हमेशह जिते किथे राधे राधे ई ॿुधणु ईंदो। त तव्हां बि भॻवान श्री कृष्ण खे रिझाइणु चाहियो था, मल्हाइणु चाहियो था, भॻवान कृष्ण जी कृपा प्राप्त करणु चाहियो था, त राधा अष्टमी जो विर्त ऐं पूॼा ज़रूर ज़रूर कजो। तव्हां कृपा पाण ई महसूस कंदा, छो त राधा ऐं कृष्ण हिक ॿिए जे बिना अधूरा आहे। हुननि ॿिन्हिनि जो प्यार अनंत आहे। त अॼु मां तव्हांखे ॿुधायां कि राधा रानी जो प्रागोत्सव कीअं मल्हाइबो आहे, छा कबो आहे, कीअं ही विर्त रखबो आहे। सभिनीनि खां पहिरियों त तव्हांखे ॿुधायां कि राधा रानी जो जनम मथुरा जे रावल गांव में माता कीर्ति ऐं पिता विश्वभानु जे घर थियो हो। राधा रानी जो जनम मंझंदि जो ठीक 12 लॻे थियो हो, पर हैरत जी ॻाल्हि इहा हुई कि राधा रानी 11 महीने ताईं अखियूं पंहिंजी न खोली हुयूं। जॾहिं माता यशोदा कृष्ण खे वठी करे वृषभानु जे घर राधा रानी खे ॾिसण वई ऐं पहिरीं दफ़ो जॾहिं कृष्ण राधा रानी खे ॾिठो, हुन ॾींहुं पहिरियों दफ़ो राधा रानी कृष्ण भॻवान जे अॻियां अखियूं खोली ऐं मुस्कुराई। त केतिरी अलौकिक कहाणी आहे राधा कृष्ण जी। त राधा अष्टमी जो विर्त कीअं रखिजे, जीअं सुबुह जो उथी करे सनानु पाणी करे स्वच्छ वस्त्र पाए करे विर्त जो संकल्प वरितजे। हुन ॾींहुं फलाहारी ते विर्त रखिजे, यानी अन्न न खाइजे ऐं थी सघे त मंझंदि जो 12 लॻे ताईं निर्जल उपवास कजे बिना पाणी जे। पोइ तव्हां हिकु वेलो खाई सघो था, या त सात्विक रोटी खाओ बिना बसर थूम जी। अगरि अन्न न खाओ त वधीक सुठो। ऐं पंहिंजे घर में जो बि तव्हां वटि राधा कृष्ण जी युगल प्रतिमा या मूर्ति आहे, हुनखे ठीक जीअं जन्माष्टमी ॾींहुं पाण कृष्ण जो अभिषेक, स्नान, पूजा, गुल फुल इत्र जीअं श्रृंगार कयो होसीं, हुन ई प्रकार राधा रानी जी बि मूर्ति खे या हुननि जी युगल मूर्ति खे सजावट करे, श्रृंगार करे, गुल फुल इत्र सां सजाइजे। ऐं खाइण में राधा रानी खे सभिनीनि खां प्रिय जो डिश आहे उहा आहे कचालू। त ॿी बि व्यंजन सां गॾु कचालू ज़रूर ज़रूर ठाहिजनि ऐं हुन ॾींहुं राधा अष्टकम ॿुधजे। थी सघे त जीअं मां त एस्कॉन वेंदी आहियां ऐं हुते राधा अष्टमी तमामु धूमधाम सां मल्हाई वेंदी आहे। अगरि तव्हांजे आसे पासे बि अहिड़ो को मंदिर हुजे त ज़रूरु वञिजो, हुते जो त माहौल ई अलॻि हूंदो आहे। ऐं वृंदावन ऐं बरसाना में त तमामु धूमधाम सां इहो उत्सव राधा अष्टमी जो मल्हायो वेंदो आहे। पर अगरि एस्कॉन तव्हांजे घर जे आसे पासे न आहे त घर में बि तव्हां सुठो भाव रखी, विर्त रखी, पाण खे हिकु गोपी समान भाव रखी हुन ॾींहुं राधा रानी जी सेवा कजे। ऐं राधा रानी जी सेवा करण सां तुरंत कृष्ण प्रेम मिले थो। हुन ॾींहुं राधा रानी जी कथाऊं ॿुधजनि, हिन सां पंहिंजो सभु मनोकामनाऊं बि पूरी थिए थी ऐं सभिनीनि खां वॾी ॻाल्हि जो कृष्ण प्रेम असांखे मिले थो, छो त राधा रानी कृपा जो सागर आहे। त असां सभिनीनि जी इहा ई वेनती आहे कि राधा रानी जी कृपा असां ते सभिनीनि ते हुजे। बोलो राधा रानी की जय। त इहो हो अॼु जो वीडियो राधा अष्टमी जो। तव्हांखे कीअं लॻो कमेंट करे ज़रूरु ॿुधाईंदा
ऐं ॿी कोई बि अगरि तव्हां कथा ॿुधणु चाहियो था त उहो बि मूंखे कमेंट में ॿुधाइजो। ऐं वरी मिलंदासीं हिकु नए वीडियो हिकु नई इंफॉर्मेशन सां। पर अञा ताईं अगरि तव्हां मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब न कयो आहे त जल्दी सां सब्सक्राइब करे छॾियो। पासे में बेल आइकॉन आहे, हुनखे प्रेस कंदा त मां जॾहिं बि नयो वीडियो विझंदमि त तव्हांखे इंफॉर्मेशन मिली वेंदी। त वरी मिलंदासीं। जय श्री कृष्ण, जय झूलेलाल।